जीअं पिरह पुटंदी आहे, सिज उभरंदो आहे, पखी पखण जीत जड़ो मख मच्छर सभु उथंदा आहिनि ऐं सभई पंहिंजे किरत सां लॻी वेंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू आहे, उहो पंहिंजे धंधे पंहिंजे किरत खां लवाईंदो आहे, सुस्त ऐं गाफ़िल रहंदो आहे। ऐं पोइ वरी घोड़ा बि माण्हू सभिनी खां वधीक कंदो आहे। इन सिलसिले में लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे त ॾुखीअ तोए ॾुकार तोड़े वसनि मींहड़ा। ॾुखीअ तां ॾुकार लहंदो ई कोन, भले पोइ मींहं वसी वञनि, छाकाणि त मींहं सुकार जी निशानी आहे। मींहं वसंदो त सुकार थींदो। मींहं त सुकार कयो, पर जेकॾहिं हिन खेड़ियो कोन त खाईंदो किथां। साईं हथ सुकार हिन वसां आहिनि हथड़ा, जेको पोखींदो सो लुणंदो, जेको पंहिंजे हिसे जो पूरियो कंदो उन खे उजूरो मिलंदो ऐं पोइ उहो ख़ुशि ऐं आसूदी ज़िंदगी गुज़ारींदो। जेके पोरियो न कंदा, जेके कमु न कंदा, पंहिंजे हिसे जी ड्यूटी न ॾींदा, उहे का बि तमा तका न रखनि। ॾुखीअ तोए ॾुकार तोड़े वसनि मींहड़ा, साईं हथ सुकार हिन वसां आहिनि हथड़ा।